असांजी इन दुनिया में अहिड़ियूं अजीब हक़ीक़तूं बि आहिनि जिन जी घणनि माण्हुनि खे ख़बर न आहे ऐं उहे ॼाणे हैरान थी वेंदा आहिनि। कुझु माण्हुनि लाइ इहे ख़ौफ़नाक बि थी सघनि थियूं ऐं राति जो इहे ॻाल्हियूं करण सां निंड बि फिटी सघे थी। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ॿिलियुनि में मौत जी बूहि सिंघण जी सघ हूंदी आहे, जंहिंजो सबबु इहो आहे त हुननि में सिंघण वारी हिस तेज़ हूंदी आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त मौत खां पोइ इंसान जो जिस्म पंहिंजो पाण खे खाइण लॻंदो आहे। इहो साइंस जो चवणु आहे त इंसान जे मरण जे 3 ॾींहंनि बाद इंसान जे हाज़मे वारा एंज़ाइम्स उन जे जिस्म खे हज़म करणु शुरू करे छॾींदा आहिनि। टीं ॻाल्हि इहा आहे त इंसान जे अंदरि वण बि फुटी सघे थो। यकीनन इहा हैरानी जोगी ॻाल्हि हूंदी, पर असुल में डॉक्टरनि हिक शख़्स जे फिफड़नि जो ऑपरेशन कयो हो ऐं ऑपरेशन दौरान वण निकिरी आयो। वण जी साइज़ 5 सेंटीमीटर हुई। डॉक्टरनि ऑपरेशन इन लाइ कयो हो त खेनि सीने में ट्यूमर नज़र आयो हो, पर वण निकिरी आयो हो। चौथीं ॻाल्हि इहा आहे त कांव वॾा सियाणा हूंदा आहिनि। हू कॾहिं बि पंहिंजे दुश्मन जो चहिरो न आहिनि विसारींदा ऐं सवलाईअ सां सुञाणे वेंदा आहिनि। इन लाइ कांवनि खे तंग करण खां पासो करियो, न त ही कॾहिं बि अव्हां ते हमलो करे सघनि था। पंजी ॻाल्हि हिक नायाब तिबी कैफ़ियत बाबति आहे, जंहिंमें को शख़्स पाण खे मुअल सम्झंदो आहे। कोटार्डस डिल्यूशन मर्ज़ में मरीज़ खाधो पीतो छॾे ॾींदो आहे, छो त हू सम्झंदो आहे त खेसि हाणे इन्हनि शयुनि जी ज़रूरत न आहे।